अल्लाह साईं असां के वापस पंहिंजी ज़िंदगी जी तरफ़ बहाली नसीब फरमाई। अल्लाह जो शुक्र है जो अॼु पूरे सिलसिले के कायम कंदे जेका हिते जा मुंतज़मीन आहिनि, आचार नोड़ी कोट जा जेके असांजी जिलानी जमायत आहे, शेर खान नोड़ी आहे, मोहम्मद उमर नोड़ी आहे, या ॿिया जेके बि कोट जा आहिनि, सभिनी जा नाला वठण इन लाइ इन टाइम कोन मुंहिंजे ख़्याल वधीक लॻी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुख़्तसिर तव्हां सां चंद ॻाल्हियूं ज़रूरु कंदुसि, छोकी बाबा जे मथां तकरीर जे मुंहिंजो ॻाल्हाइण कंहिं बि हिसाब सां मुनासिब कोन्हे, पर बाबा जे हुकुम जी पैरवी कंदे अची तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ ॿ लफ़्ज़ वेठसि। सो हक़ीक़त इहा आहे त अलाह जो शुक्र आहे त अवां जमायत जे अंदरि जेका हिकिड़ी तलब हुई, हिकिड़ी तड़प हुई त तव्हां बाबा जो ख़िताब ॿुधो पंहिंजे रूबरू। अल्लाह जी कुदरत ॾिसो, असांजी यारी शरीफ जी दरगाह जी महफ़िल ते कोशिशुनि जे बावजूद बि इहो मुमकिन कोन थी सघे, पर अॼु अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मूं उन ॾींहुं जमायत सां हिकिड़ो वाइदो कयो ऐं दुआ जो अर्ज़ बि कयो त इंशाअल्लाह ताला तव्हां जल्द ॿुधंदव बाबा खे पंहिंजे दरमियान तकरीर कंदे। अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जो शुक्र थो अदा करियां त अॼु ई उहो ॾींहुं असांखे नसीब ऐं इहो सभु इन जे करे नसीब थियो त जेका तव्हां प्यारी जमायत वेठा आहियो, ही तव्हांजी दुआउनि जो सिलो अल्लाह साईं असांखे अता फरमाए। सुभान अल्लाह। अल्लाह साईं अॼु उन ई आब ताब सां तव्हांजे दरमियान बाबा खे दोबारा ख़िताब करण जी तौफ़ीक़ ॾिनी। तव्हांजे दिलनि जी जेका तमन्ना हुई उनखे अल्लाह साईं वक़्ताए तो पूरो फरमायो। सुभान अल्लाह। सो अल्लाह जो शुक्र अदा करियां थो ऐं तव्हांजो शुक्रिया अदा करियां थो त तव्हां सभिनी मुरीदनि, तोड़े ॿियनि दोस्तनि, जेके जेके वास्तेदार आहिनि, सभिनी जो बार बार बाबा जी तबियत जे हवाले सां मालूमात वठणु, पुछणु, दुआऊं करणु, ऐं तव्हां सभिनी जो दिलि जी गहराई सां तव्हांजो तोराईंदो आहियां। अल्लाह पाक तव्हांखे उनजो जज़ाए ख़ैर अता फरमाए। आमीन। चंद ॻाल्हियूं तव्हांजे नज़दीक ज़रूरु पेश कंदुसि। हिकु त अॼोको ॾींहुं मख़सूस अल्हम्दुलिल्लाह तव्हां असीं सभु हिन वक़्तु पिंडाल में मौजूद हिकिड़ो बि माण्हू उहो कोन्हे जेको पीरान पीर दस्तगीर सां मोहब्बत नथो रखे। अल्लाह जो शुक्र आहे त हिन छने जे अंदरि बल्कि हिन छने जे ॿाहिरि बि जेके माण्हू मौजूद आहिनि उहे सभु जा सभु दस्तगीर जा हुबदार आहिनि। ऐं अल्लाह गवाह आहे, अल्लाह जो हबीब गवाह आहे त जिथे हुबदार हूंदा आहिनि संदुस हबीब जा, संदुस अहले बैत जा, संदुस सहाबा किराम जा, संदुस औलिया किराम जा ऐं पीरान पीर दस्तगीर जा, उते उन महफ़िल ते अल्लाह जे हबीब जी, अल्लाह जे हबीब जे वलियन सगोरन जे ताजदार हज़रत पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नज़रे करम ज़रूर हूंदी। सुभान अल्लाह। सो तव्हां यकीन रखो त तव्हांजो हिते अचण असांजी का कोशिश कोन्हे। शेर खान मेज़बानी ज़रूर कई है, पर हिन प्रोग्राम जो धनी रब जे फज़ल सां पीरान पीर दस्तगीर है, जंहिं अवां सां हिन सिलसिले खे ॻंढे रखियो आहे, जंहिंजी मोहब्बत, जंहिंजी तालीमात, जंहिंजी करामात जे करे अॼु ही सॼो सिलसिलो अल्लाह जे फज़ल करम सां एतिरी आब ताब सां जारी आहे जो जीअं सवेरे हिकिड़ो ज़िक्र थियो त दुनिया जा काफ़ी माण्हू इन कोशिश में लॻल आहिनि त रूहानियत जा सिलसिला ख़तम थी वञनि ऐं ही सॼो जेको सिलसिलो आहे इन खे असीं कंहिं न कंहिं तरह सां अची उनखे तब्दील करे कंहिं ॿिए तरफ़ वठी वञूं। पर मुंहिंजे रब जो शुक्र थो अदा करियां उनजे हबीब जे सदके, संदुस हबीब ते दुरूद पढ़ण जे सदके, हज़रत पीरान पीर दस्तगीर जी तालीमात जे सदके अल्लाह साईं उन सिलसिले खे एतिरी त मज़बूती नसीब कई आहे जो इन्हनि जूं सभु कोशिशूं नाकाम थी थियूं। सुभान अल्लाह। ऐं उन मंझि असांजी का एतिरी उन मंझि असांजी कंट्रीब्यूशन कोन्हे जंहिंखे चऊं त असांजी हुन में का ख़िदमत कोन्हे जेतिरी तव्हां माण्हुनि जी ख़िदमत आहे, तव्हांजी हुब, तव्हांजी मोहब्बत, तव्हांजी चाहत, उन ॻाल्हि खे न छॾणु, उन जे पोयां रहणु, उन खे मज़बूती सां पकड़े रखणु, अल्हम्दुलिल्लाह उन जे करे ही अॼु सॼो सिलसिलो बरक़रार आहे। ऐं कोशिश कंदो आहियां त मुंहिंजी गुफ़्तगू थोरी गैर रिवायती हूंदी आहे। गैर रिवायती गुफ़्तगू उनखे चवंदा आहिनि जेका हिकिड़ी रिवायत तमहीद सां गुफ़्तगू हूंदी आहे, हिकिड़ी उहा गुफ़्तगू हूंदी आहे जेका माण्हुनि सां उन अंदाज़ सां कबी आहे जंहिं अंदाज़ सां हू वधीक बहितर नमूने सम्झी सघनि। सुभान अल्लाह। सो मुंहिंजो तव्हां सां ॻाल्हाइण जो
मक़सद उन अंदाज़ में इन लाइ आहे त आउं तव्हांखे चंद ॻाल्हियूं पंहिंजे तरफ़ां पेश करे सघां, जंहिंमें सरे फ़हरिस्त इहो आहे त ॾिसो हीउ जेको वक़्तु आहे 2021 जो जेको हिकिड़ो साल हले पियो, इख़्तिताम पज़ीर थियण वारो आहे। इन सॼे साल में तव्हां ऐं असां काफ़ी मुश्किलातूं ॾिठियूं आहिनि। पोयनि 2 सालनि खां मुश्किलातूं ॾिसूं पिया। वबा जे करे हर हिकु मामिलो ज़िंदगी जो असांजो मुतासिर थी वियो। असीं हर मामले में तक़रीबन अधु मफ़लूज थी विया आहियूं, ॿाहिरि निकिरण में मफ़लूज थी विया आहियूं, कंहिंसां मिलण में मफ़लूज थी विया आहियूं, पंहिंजे तक़रीबुनि खे मुनक़िद करण में मफ़लूज थी विया आहियूं, कारोबार में मफ़लूज थी विया आहियूं, हिक ॿिए सां समाज खे बरक़रार रखण में मफ़लूज थी विया आहियूं। ही सभु मोहताजी इहा असांखे यादगिरी कराए थी त असां इंसान बेवस आहियूं, असांजे वस में कुझु कोन्हे। असांखे हलाइण वारी असांजे रब जी ज़ात आहे। उन रब जी ज़ात जे करम ऐं फज़ुल सां तव्हां ऐं असां ज़िंदा आहियूं, क़ाइम आहियूं, हलूं था। जेकॾहिं हू रब असांखे हलाइण जी ताक़त नसीब करे थो, जेकॾहिं हलण जी ताक़त नसीब करे थो त असां हली सघूं था। जेकॾहिं हिकिड़ी के मामूली ज़र्रे जरासीम जे हथां चाहे थो त असांखे बिल्कुलु बेवस करे थो छॾे। त इहा हिकु अहिड़ी निशानी आहे त हिन वक़्तु वधि में वधि ज़रूरत आहे असांखे पंहिंजे ईमान खे मज़बूत करण जी। मूं पहिरीं बि 11 शरीफ़ ते इहा ॻाल्हि कई हुई त अलाह पाक जो हुकुम आहे त दीन जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो ऐं पाण में छिड़ विछड़ न थियो। जीअं हिन वक़्तु हिन मजमे जे अंदरि तव्हां माशाअल्लाह गॾु जा गॾु बीठा आहियो, को ईअं कोन्हे त हिकिड़ो माण्हू हुते बीठो आहे ॿियो हुते बीठो आहे। तव्हां सभु पाण में यकजुट थी हिकिड़े मक़सद सां हिते वेठा आहियो त असां 11 शरीफ़ जो ज़िक्र ॿुधूं। 11 शरीफ़ जो जेको ज़िक्र आहे इहो असांखे नसीब थियो आहे असांजे रब जी मार्फत, इस्लाम जी मार्फत। जेकॾहिं असां मुस्लमान न हुजूं हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो नसीब न थिया, उन जा उम्मती न हुजूं हा, त असांखे दस्तगीर जो दामन बि नसीब कोन थिए। त असांखे जेको दस्तगीर जो दामन नसीब थियो आहे इहो अल्लाह जे फज़लो करम हुज़ूर जे सदके ऐं इन दीन सगोरे जे सदके नसीब थियो। सुभान अल्लाह। तो मुसलमान भाइरों या जेके इन महफ़िल में वेठल जेके बि माण्हू आहियो, जिन बि पीरनि जा मुरीद आहियो या जिन बि मज़हबनि सां तालुक़ आहे, पर इंसान ज़रूर आहियो त अल्लाह पाक पंहिंजे कलाम क़ुरान पाक में इंसानियत जे लाइ जेका असांखे तरगीब ॾिनी आहे, जेको असांखे दर्स ॾिनो आहे ऐं जंहिंजे लाइ असांखे असांजे प्यारे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दर्स ॾिनो आहे, जेको अल्लाह जे नबी जी आल असांखे दर्स ॾिनो आहे, जेको अल्लाह जे नबी जे असहाबनि असांखे दर्स ॾिनो आहे, जेको अल्लाह जे नबी जे वलियनि असांखे दर्स ॾिनो आहे, यकीन करियो त उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसानियत जी भलाई जो दर्स आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेके बि इंसान आहिनि, खा उहे कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखंदड़ हुजनि, पर उन्हनि सभिनी जो ख़ालिक़ ऐं मालिक असांजो अल्लाह। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर, दस्तगीर। सवेरे अमरान माइक पे ठीक कयो, वेझो पे कयूं, परे पे कयूं। असल में ॾो माइक जो कोन्हे, ॾो आवाज़ जो आहे। जेको आवाज़ अल्लाह साईं बाबा खे अदा कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह ओड़ो आवाज़ मुंहिंजो वॼंदड़ कोन्हे, पर आउं हिकिड़ी ॻाल्हि ॾिसां पियो त नारो उहो ई साॻियो आहे, त तव्हांजो जवाबु उहो साॻियो अचणु खपे, तव्हांजे जवाब में कमी न हुजणु खपे। दुबारा नारो हणायो त ॾिसूं साॻियो जोश जज़्बो आया। नारे तकबीर लग रहा है। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे साॻियो जोश ऐं जज़्बो मूंखे नज़र अचे पियो ऐं अल्लाह साईं मूंखां कुझु ग़लति न चवराए, मूंखां उहे लफ़्ज़ चवराए जेके तव्हांजी भलाई में हुजनि। हिन मजमे जो फ़ाइदो वठंदे, अव्हांजे हिते गॾु थियण जो फ़ाइदो वठंदे, आउं इन शइ जो ज़रूरु तव्हां सभिनी खे हिकिड़ो अर्ज़ु पेश कंदुसि त महिरबानी करे पंहिंजी मुस्लमानी खे मज़बूत करियो ऐं पंहिंजे इंसान हुजण खे बि मज़बूत करियो। ठीकु आहे, हिकिड़ा माण्हू आहिनि जेके गैर मज़हब आहिनि, पर असां मुसलमाननि ते फर्ज़ आहे त असीं उन्हनि खे पंहिंजे पाड़े में हुजण जे करे उन्हनि जो ख़्यालु रखूं, असां उन्हनि जी बि वहार करियूं। छो जो अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान में फरमाए थो ऐं नबी पाक सगोरे खे हुकुम थियो, क़ुरान पाक चवे थो लकुम दीनुकुम वलिय दीन,
असां सां असांजो दीन आहे, हुननि सां हुननि जो दीन आहे। इन शइ जो मालिक असांजो रब आहे। असीं त इहा दुआ घुरूं था त पूरी दुनिया ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ इस्लाम जो ग़लबो हुजे। इंशाअल्लाह उहो ज़रूरु थींदो इंशाअल्लाह। पर असांजो दीन जेको आहे सो अल्लाह जे हबीब सगोरे मोहब्बत सां फैलायो, बेशक अमुन सां फैलायो, आशिकी सां फैलायो। संदुस आल सगोरी भी मोहब्बत सां फैलायो, संदुस सहाबा कराम भी मोहब्बत सां फैलायो। सिंध जी धरती, पाकिस्तान जो मुल्क या हिंदुस्तान, हिंदुस्तान जा मुरीद भेनर वटि ॿुधंदा हूंदा, उन्हनि खे ख़ुशामदीद चवंदो त जेको ही बरे सगीर सॼो आहे, पहिरीं बि मूं ज़िक्र कयो त इन मंझि जेको ही दीन सगोरो आयो इहो अल्लाह जे वलियनि जी मार्फत आहे। अल्लाह साईं इहो ताज वलियनि जे सिर रखियो त उहे हिते जी अवाम खे रूहानियत सां सरशार कनि। ऐं अल्लाह जो शुक्र आहे अगरि उन्हनि जी रूहानियत फैलियल न हुजे हा त ही नसल दर नसल दर नसल दर नसल ईअं महफ़िलूं न थींदी हुजनि जी अॼु पाण में गॾु वेठो। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असांजी दरगाह शरीफ़ 909 हिजरी का कायम है। सुभान अल्लाह। असांजा वॾा बगदाद शरीफ का हिते तशरीफ़ आवर थिया, उन्हनि हिते अची पंहिंजो रूहानी फैज़ अल्लाह जे फज़ल ऐं करम सां तक़सीम कयो ऐं जिलानी जमायत जो वजूद विधऊं। माशाअल्लाह असांजी दरगाह अॼु एतिरे अरसे गुज़रण खां पोइ बि कायम ऐं दाइम आहे, उन आब और ताब सां कायम आहे। फ़र्क़ अक़ीदत जो आहे, फ़र्क़ रूहानियत जो आहे। आओ एक गुनाहगार इंसान है, मुंह में का रूहानियत कोने। अल्लाह साईं मूंखे नसीब करे, मूंखे दरवेशन जो अल्लाह साईं सोबत नसीब करे, इहा दुआ घुरां थो। और यकीन करियो त जेका मोहब्बत, जेका अक़ीदत गुनाह माफ़ थियनि। ऐं अल्लाह साईं असांखे ओढ़ो करे जहिड़ो अल्लाह साईं असांखे तव्हांजी अक़ीदतुनि में बनायो आहे। अल्लाह साईं असांखे तव्हांजी अक़ीदत जो समर नसीब करे, तव्हांजी दुआउनि जो समर नसीब करे। रब पाक असांखे नेक साले थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हांजे लाइ मशअल राह थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पर आऊं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, जीअं सवेरे बि ज़िक्र थियो त असां गुनाहगार आहियूं, दुनिया में दाख़िल आहियूं, रूहानियत जे सिलसिले खे ओतिरे ज़ोर शोर सां वठी कोन हली सघिया आहियूं जेतिरो रूहानियत जे सिलसिले जो हक़ आहे। पर अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जो करम आहे त कॾहिं उहो सिलसिलो टुटण बि कोन ॾिनो आहे असां अल्लाह जे हुकुम सां। ऐं उन में असांखे तव्हांजो साथ हमेशह नसीब थियो आहे ऐं अल्लाह कंदो इहो क़यामत ताईं असांखे अव्हांखे नसीब थींदो। ही नंढियूं नंढियूं महफ़िलूं इन जे लाइ मुनक़द थींदियूं आहिनि त तव्हां ऐं असां हिक ॿिए सां वेही पंहिंजे दिलि जो हाल ओरियूं, अल्लाह जी वाखाण करियूं, अल्लाह जे हबीब जी वाखाण करियूं। हिननि महफ़िलुनि में क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, हिननि महफ़िलुनि में नात सगोरी पढ़ी वेंदी आहे, हिननि महफ़िलुनि में अल्लाह जो कलाम पढ़ियो वेंदो आहे, हिननि महफ़िलुनि में तारीख़ जा वाक़िया दोहराया वेंदा आहिनि, हिननि महफ़िलुनि में रूहानियत जो दर्स ॾिनो वेंदो आहे, हिननि महफ़िलुनि में अव्हांखे को बि अहिड़ो सबक़ कोन ॾिनो वेंदो आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे दीन ऐं दुनिया खे वञी ख़राब करियो। ऐं इन्हनि जो फज़ल ऐं करम मुंहिंजे रब जो आहे जो अल्लाह जो शुक्र आहे हिननि मंबरनि ते वेही असीं तव्हांखे कॾहिं का ग़लति ॻाल्हि ॾसण जे लाइ अल्लाह साईं असांखे अल्लाह न भुलाए असांखां जो कॾहिं तव्हांखे का ग़लति ॻाल्हि ॾसियो, छो जो असां ते तव्हांजी तरबियत लाज़िम आहे, असां ते तव्हांजी रहनुमाई लाज़िम आहे। असांखे अल्लाह से जॾहिं ज़िमेदारी ॾिनी आहे त असांजो फ़र्ज़ आहे त असीं उन ज़िमेदारी खे बख़ूबी निभाइण जे लाइ पूरी कोशिशि त करियूं। उन खे कामयाबी त मुंहिंजो रब नसीब कंदो ऐं तव्हांजूं दुआऊं नसीब कंदियूं, तव्हांजो साथ नसीब कंदो। पर असीं हुन में पंहिंजी कोशिशि यकीनन जाइज़ सुठे तरीक़े सां दाख़िल करियूं ऐं अल्लाह जो शुक्र आहे अॼु ॾींहुं ताईं असीं इहो ई कमु कंदा अचूं पिया ऐं इहो ई कमु कंदा रहंदासीं, इहो ई कमु कंदे जान मां हलिया वेंदासीं, छो जो मोतबर हक़ आहे, वञिणो आहे। त मुंहिंजा दोस्तो जिलानी जमायत वारो मूं ॻाल्हि पे कई त असांजो ऐं अव्हांजो जेको मिलण आहे उन जे पुठियां असांजो दीन शामिल आहे। त दीन इस्लाम जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, 5 वक़्त निमाज़ क़ाइमु करियो जंहिंमें पंहिंजी फलाह आहे। हिन जहान में बि अल्लाह साईं पाण खे निमाज़ जो फैज़ नसीब करे थो ऐं आख़िरत में बि निमाज़ जो फैज़ नसीब थींदो ऐं इन निमाज़ जे फैज़ जे करे ई रूहानियत जो फैज़ तव्हांखे नसीब थिए थो। दुरूद शरीफ जी जेका असां अदायगी करियूं था असांखे उन दुरूद जो फैज़ नसीब थिए थो, छो जो अल्लाह साईं जॾहिं पाण हिकिड़ो दुरूद पढ़ूं था त अल्लाह ऐं संदसि फ़रिश्ता असां ते 10 रहमतूं नाज़िल फरमाइनि। ऐं अॼु जुमे जी भलारी राति आहे, यारी शरीफ जी महफ़िल त आहे पर माशाअल्लाह जुमे जी राति आहे त हिकु दफ़ो दिलि जी गहराई सां पंहिंजे अंदर जे दर्द खे उजारे अल्लाह जे हबीब ते सची दिलि सां दुरूद शरीफ पढ़ो।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहबिहि वसल्लम सल्लु अलैहि। अल्लाह पाक तवां ते असां ते सॼी महफ़िल ते पंहिंजो करम करे दुरूद शरीफ के सदके हज़रत पीरान पीर दस्तगीर के फैज़ के सदके असां के अवां के सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ दे। चंद ॻाल्हियूं यारी शरीफ के हवाले से करण का पोइ, दीन इस्लाम की मजबूती के हवाले से करण का पोइ ऐं इंसानियत जो दर्स ॾियण के हवाले करण का पोइ ख़ुसूसन इन वक्त सभिनी सां मुखातिब आहियां। सभु असांखे पंहिंजी ज़ीलानी जमायत वांगुरु मिठा आहिनि, जेके हिते जा ग़रीब मिस्कीन हुजनि, जेके ॿियनि पीरनि जूं जमायतूं हुजनि या जेके ॿियनि मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू हुजनि, अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां सभिनी खे साॻी निगाह सां ॾिसंदा आहियूं। छो जो तव्हां असांखे साॻी निगाह सां ॾिसंदा आहियो, साॻी मोहबत ॾींदा आहियो, त असीं तव्हांखे उन ई मोहबत जी साॻी मोट ॾींदा आहियूं। असां वटि अव्हां जे लाइ को फ़र्क़ु कोन्हे। अलाह जो शुक्र आहे, असां वटि कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु कोन्हे। अगरि कंहिं वटि का दौलत वधीक आहे त अलाह साईं हुनखे अञा वधाए, अगरि कंहिं वटि को कारोबार वॾो आहे अलाह साईं हुनखे अञा वधाए, अगरि कंहिं वटि को इल्मु वधीक आहे त अलाह साईं हुनखे अञा वधाए, अगरि कंहिं वटि को समाज में मुक़ाम वॾो आहे त अलाह साईं हुनखे अञा वधाए। पर यकीन करियो त असांखे तव्हांजे विच में कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु मालूम कोन थो थिए। असीं कंहिंजी दौलत ॾिसी उन खे पंहिंजे क़रीब कोन कंदा आहियूं, असीं कंहिंजो रुतबो ॾिसी उन खे पंहिंजे क़रीब कोन कंदा आहियूं, असीं कंहिंजी दुनियावी हैसियत ॾिसी उन खे पंहिंजे क़रीब कोन कंदा आहियूं। असीं अगरि क़रीब कंदा आहियूं त यकीन करियो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजी मोहबत अक़ीदत ऐं तव्हांजी जेका हुब आहे उन खे ॾिसी तव्हांखे करीब। छो जो असीं सम्झूं था त असीं इन क़ाबिल कोन आहियूं जेका हुब ऐं मोहबत असांखे तव्हांखे नसीब थिए थी, पर असीं उन ते अलाह जो शुक्र अदा करियूं था जो असां त इन लाइ का कोशिशि कोन कई आहे, पर तव्हां माण्हू ख़ुदि उन मोहबत ऐं जेका अक़ीदत आहे उनखे असां सां शामिल रखो था, असांखे ॿुधो था, असांजो आदर भाव करियो था, असांजी महफ़िलुनि में अचो था। अॼु बि किथां किथां खां हली तव्हां आया आहियो, हालांकि 4 ॾींहं पहिरीं यारी जी महफ़िल दरगाह ते थी आहे, तव्हां ते का मयार त कोन हुई त अॼु तव्हां हिते ज़रूरु अचो। पर ॾिसो अलाह जो शुक्र आहे, अॼु वरी उन ई जोश सां, उन ई जज़्बे सां, उन ई मोहबत सां तव्हीं दुबारा हिते आया आहियो। सुभान अल्लाह। ऐं चवां थो ॾींहं घणा थिया आहिनि, इंसान थकी बि पवंदो आहे कॾहिं कॾहिं, पर अव्हांखे अॼु को थक बि कोन थियो, अॼु अव्हांखे को बेज़ारी कोन थी, अॼु अव्हांखे का शइ ॾुखी कोन लॻी, पर अव्हांजी दिलि इहो ई चयो त असीं पितोरे वञी साईं सां मुलाक़ात करियूं, साईं जो वञी ॻाल्हि ॿुधी अचूं। त आउं त तव्हांजो बेहद घणो थोराइतो आहियां जो तव्हां हर महफ़िल असांजी खे संभालियो था। जीलानी जमायत वारा तव्हांजा त असां डबल थोराइता आहिनि जो कंहिं बि महफ़िल में तव्हां असांखे अकेलो कोन छॾियो आहे। अल्लाह साईं तव्हांखे पीरान पीर दस्तगीर जे जेके तालीमात आहिनि उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांखे आपस में मोहब्बत भाईचारो ऐं अमुन क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांखे हिक ॿिए सां दुश्मनियूं ख़त्म करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांखे हिक ॿिए सां सुठो सलूक रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हिक ॿिए सां सुठो ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हिक ॿिए सां सुठे नमूने हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांखे बि तव्हां सां सुहिणो सलूक रखण जी तौफ़ीक़ अता। आमीन आमीन। ऐं जमायत जे इताद ते चंद ॻाल्हियूं तव्हां सां ॻाल्हाईंदुसि, छो जो सियारे जो वक़्तु आहे, लंगर बि तव्हांजो तयारु हूंदो, तव्हां नसीबनि वारा आहियो, तव्हांखे यारी जो लंगर नसीब पियो थिए। अल्लाह साईं तव्हांखे इन लंगर मंझां हर तरह जी शफ़ा नसीब फरमाए, तव्हांजे दिलि खे शफ़ा नसीब फरमाए, तव्हांजे दिमाग़ खे शफ़ा नसीब फरमाए, तव्हांजे ईमान खे शफ़ा नसीब फरमाए, तव्हांजे रूह खे शफ़ा नसीब फरमाए, तव्हांखे बीमारियुनि मां शफ़ा नसीब फरमाए। हर उन ॻाल्हि मंझि अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी नसीब फरमाए जेका रब खे मंज़ूर हुजे। त जीलानी जमायत वारा अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अरसो थियो आहे मुंहिंजे वालिद गिरामी खे तव्हां सां मुलाक़ातूं कंदे, तव्हांजे दौरान दीनी जलसा कंदे, तव्हांजे दौरान तंज़ीमी जलसा कंदे, तव्हांजे विच में वेही कचहरियूं करण, हिकिड़ियूं कचहरियूं उहे जेके दरगाह ते थींदियूं आहिनि, हिकिड़ी जलसनि जी सूरत में, हिकिड़ी निजी कचहरियूं घरनि जे अंदरि, कमरनि जे अंदरि, ओताकुनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कचहरियूं आहिनि। पंहिंजे मिलण जो को हिकिड़ो सिलसिलो कोन्हे, पाण दुनिया में कंहिं न कंहिं बहाने सां मिलूं रहूं था, छो जो पंहिंजो रब पाण खे अलॻि करणु चाहे ई कोन थो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं पंहिंजे विच में एतिरी त मोहबत रखी आहे जो न असीं अव्हां खां टुटी था सघूं, न अव्हीं असां खां टुटी था सघूं। हीअ दुनिया पाण खे टोड़ण जी कोशिशि त ॾाढी कई आहे, पर आउं सम्झां थो त अॼोको मजमो ॾिसी उन्हनि सभिनी दोस्तनि खे आउं मुबारकबाद बि पेश करियां थो त तव्हां बि कोशिशूं ॾाढियूं कयूं, पर ॾिसो थिए उहो थो जेको हू चाहे थो, जेको असांजो रब चाहे थो।
जीलानी जमायत पंहिंजी जाइ ते उहा ई मज़बूत है, एकजुट है। जीअं अॼु तव्हां ॾिसो पिया इंशाअल्लाह हर मैदान में ईअं ई एकजुट हूंदी। नारे माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हां में नओं जोश जज़्बो वलवलो भरिजे पियो ऐं तव्हां पंहिंजे पाण खे अलाह जे फज़ल करम सां पीरान पीर दस्तगीर जे नारे सां एतिरो त जोशीलो पिया ठाहियो जो मूंखे यकीन आहे त अॼु जेके ॻाल्हियूं हितां ॿुधी वञो पिया, जेके क़िबला वालिद साहिब तव्हां सां ॻाल्हियूं कयूं या जेके आउं नाचीज़ चंद ॻाल्हियूं तव्हां सां इन नियत ख़ातिर करियां पियो त शायदि हिन मजमे मंझि उहे ॻाल्हियूं असांजे अव्हां जे लाइ के भलाई जो सबबु थी वञनि। सुभान अल्लाह। त जीलानी जमायत वारा महिरबानी करे तव्हां जिथां जिथां आया हुजो या जिथे जिथे वापसि वञो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो वध में वधि ख़्यालु करियो। मूं पहिरीं बि चयो त ज़बानी कलामी न, हक़ीक़त में ख़्यालु करियो। जेकॾहिं को मिस्कीन आहे तुंहिंजी वाहर करियो, जेकॾहिं का बेवा आहे तुंहिंजी मदद करियो, जेकॾहिं को यतीम आहे त उनखे संभालियो, जेकॾहिं को ग़रीब आहे उनजे घर में राशन कोन्हे त उनखे राशन मुहैया करियो। अल्लाह अव्हां खे वधाईंदो। रोज़ी सभु कंहिंखे अल्लाह ॾे थो, पाण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वसीलो थियूं था त कंहिं न कंहिं मिस्कीन जे लाइ, कंहिं न कंहिं ग़रीब जे लाइ तव्हां वसीलो बणिजी वञो त उहा तव्हांजी ख़िदमत तव्हांजे लाइ वसीलो बणिजी वञे, हिन दुनिया में बि भलाई जो ऐं आख़िरत में बि भलाई जो। छो जो हीअ दुनिया चंद घड़ियुनि जी महिमान आहे। हितां पोइ असुल दुनिया शुरू आहे जिथे हिसाब किताब थींदो। उन हिसाब किताब में नरमी हासिल करण जे लाइ दुनिया में ख़ैर जो कमु करियो। अल्लाह साईं तव्हांखे उनजी तौफ़ीक़ अता फरमाए, ख़ैर जो कमु करियो, बेलौस थी कमु करियो। इहो सोचे न करियो ख़ुदा जो कसम अथव, अल्लाह जो कसम अथव, इहो सोचे न करियो त इन जी मोट इन खां वठंदासीं, न, उन जी मोट मुंहिंजे रब ते छॾियो, उन जी तवक्कल मुंहिंजे रब ते करियो, उन खां वापसि कुझु न करो। उन जे लाइ जेको करियो था उन जे लाइ फज़ल पंहिंजे अल्लाह खां करो। ॾिसो त तव्हां कॾहिं खुटंदव कोन, तव्हां तां नेमतुनि जो कॾहिं इंशाअल्लाह ताला का नेमत जी कमी कोन थींदी। का तव्हांजे मथां परेशानी जेका आहे सा अल्लाह साईं तव्हांजे मथां परेशानी अचणु कोन ॾींदो। जॾहिं तव्हां ॿियनि जा हमदर्द थींदो त रब जी ज़ात तव्हांजी हमदर्द थींदी। सुभान अल्लाह। इहो दर्स तव्हांखे इन लाइ ॾियूं था त अॼुकल्ह जे दौर में तव्हांखे अवामी ख़िदमत करण जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। असांजे मुल्क में महांगाई थी वई आहे, असांजे मुल्क में गुरबत वधी वई आहे। महिरबानी करे पंहिंजे ओड़े पाड़े जे ग़रीबनि जो, मिस्कीननि जो, यतीमनि जो ख़्यालु करियो। अल्लाह साईं तव्हांखे उनजो अजुर ॾींदो, हिन जहान में बि ॾींदो ऐं अॻे जहान में बि ॾींदो। इहे मुश्किल घड़ियूं ख़तम थी वेंदियूं, इंशाअल्लाह सुठो वक़्तु अची वेंदो। क़ुर में अल्लाह पाक फरमायो आहे त इन माल उसरे युसरा, ॾुखनि पुठियां सुख आहिनि। जेकॾहिं ॾुख जा 4 ॾींहं आया आहिनि त इंशाअल्लाह उहे ख़तम थी वेंदो, उन्हनि जे पुठियां वापसि सुख अची वेंदा। उन्हनि सुखनि जो हिकिड़ो बेसब्री सां इंतज़ारु न करियो, सब्र रखी इंतज़ारु करियो। जॾहिं रब जी ज़ात खे असांजे लाइ इहो मक़सूद हूंदो त इंशाअल्लाह सुखनि जी असांजे मथां बारिश थी वेंदी। उन बारिश खे पंहिंजे क़रीब करियो, उन बारिश जे लाइ माहौल ठाहियो, उन जे लाइ पंहिंजे रब खे ॿारायो, उन जी बारगाह में हाज़िर थियो, सरबत सुजूद थियो, रब खां पंहिंजे लाइ रहम घुरो, करम घुरो त इंशाअल्लाह ताला तव्हां उहे सभु कम करे वेंदो जिन जे करण में तव्हां लाचार आहियो, जिन जे करण में तव्हां मजबूर आहियो, जिन जे करण में तव्हां हिकिड़ो बेवस आहियो। उहो बस तव्हांजे अंदरि अल्लाह जी ज़ात पैदा फरमाईंदी इंशाअल्लाह ताला। ख़ुसूसन जीलानी जमायत पंहिंजी सफ़ुनि में ॿधी आणियो। महिरबानी करे, मूं पहिरीं चयो हो ज़ात पात जो फ़र्क़ु ख़तमु करे छॾियो, क़ौमियत जो फ़र्क़ु ख़तमु करे छॾियो, मज़हब जो बि फ़र्क़ु ख़तमु करे छॾियो। इन जाइ ते अची छो जो जीलानी जमायत जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान तबिको त भिने घणो आहे, पर हिंदू तबिको बि इलाही असांजे दस्तगीर जा मुरीद आहिनि। उहे अव्हांजे पीर जा मुरीद हुजण जे करे अव्हांजे पीर भाई आहिनि। अव्हांखे उन्हनि पीर भाइनि जो बि वधि में वधि ख़्यालु करिणो आहे। उन्हनि खे बि तव्हांखे अहिड़ो त उन्हनि सां वर्ताव रखिणो आहे जो अल्लाह जे हुज़ूर दुआ बि घुरूं था ऐं तव्हां पंहिंजे किरदार सां साबित कंदव अल्लाह साईं हुननि खे बि पंहिंजे सचे दीन जी तरफ़ वठी ईंदो इंशाअल्लाह। इहा हिननि महफ़िलुनि मां दुआऊं इन लाइ, इहो मूं पहिरीं चयो असांजो दीन तलवार सां न वधियो आहे, असांजो दीन अमुन सां वधियो आहे, उनजी तालीमात सां वधियो आहे, उनजे किरदार सां वधियो आहे। जेकॾहिं तव्हांजो किरदार सुठो हूंदो त इंशाअल्लाह ताला असांजे दीन मंझि अल्लाह असांजी वुसअत पैदा फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं उन वुसअत में अगरि असांजो ज़रो बि हिसो शामिल थी वियो हलियो त सम्झो असांजा ॿई जहान अल्लाह साईं मोचारा फरमाईंदो। सुभान अल्लाह। त जीलानी जमायत वारा पंहिंजी सफ़ुनि में ॿधी इतिहाद क़ाइमु करियो, दुनिया जे हर मामले में हिकु थी वञो। हिकिड़े जीलानी जमायत वारे ते अगरि को आंगुर खणे, अगरि उन खे को कंडो हणे,
अगर उन्हें ते को ज्यादती करे, उन्हें सा को ज्यादती करे, उन्हें जो हक के खाइण जी कसम करण जी कोशिश करे, तो मेहरबानी करे सब जा सब इए मैदान में अची वञो जी दरगाह ते यारी ते अची विया हो ऐं जी अॼु पिथोरे में अची यारी में। सुभान अल्लाह। इहो साॻी आऊं तव्हांखे तालीम ॾियां थो ग़रीब मिस्किन जे लाइ, कहिड़े बि पीर जा मुरीद हुजनि, कहिड़े बि मज़हब सां तालुक रखंदा हुजनि, कहिड़ी बि सियासी पार्टी सां हुननि जी वाबस्तगी हुजे, पर जेकॾहिं मज़लूम आहे, हुन सां ज़ुल्म पियो थिए, त महिरबानी करे उन जे लाइ बि आवाज़ उथारियो, सुभान अल्लाह। उन जा साथी थी वञो, उन खे अकेलो न छॾियो। इन लाइ त मूं पहिरीं बि चयो इन्हनि शयुनि जो अजुर तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी ज़ात अता फरमाईंदी ऐं उन जो अजुर पंहिंजे रब खां घुरो। इंशाअल्लाह ताला अलाह जी ज़ात तव्हांखे ॿिन्ही जहाननि में तरक़ी नसीब फरमाईंदी, बुलंदी नसीब फरमाईंदी, मर्तबो नसीब फरमाईंदी। ये दुनियावी मर्तबा जेके दुनिया जा माण्हू ॾींदा आहिनि, कंहिंखे के वॾेरे जो लक़ब ॾींदा आहिनि, कंहिंखे के ख़लीफ़े जो लक़ब ॾींदा आहिनि, कंहिंखे के चङे मुड़ुस जो लक़ब ॾींदा आहिनि, कंहिंखे के न के इतिहाद जे सरवाण जो लक़ब ॾींदा आहिनि। पर आऊं चवां थो मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा जमायत वारो, हिन महफ़िल में वेठल जेका बि आवाम आहे, मां सभिनी खे चवां थो जेकॾहिं कंहिंखे को मर्तबो अल्लाह जी ज़ात ॾेई छॾे त मूंखे ॿुधायो उहो मर्तबो वॾो या ही दुनियावी चंद ॾींहंनि जो मर्तबो वॾो। सुभान अल्लाह। त जॾहिं अल्लाह जी ज़ात तव्हांखे मर्तबो ऐं मान नसीब कंदी त तव्हीं कंहिंजा मोहताज कोन हूंदव। ही दुनिया जा सभु मर्तबा, दुनिया जा सभु उहिदा, दुनिया जी सभु शान, इहा मोहताज आहे चंद घड़ियुनि जी। जॾहिं मुंहिंजो रब चाहींदो इहे मर्तबा खसिजी वेंदा, इहे मान खसिजी वेंदा, का शइ कोन बचंदी, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात इन सॼे जहान खे हलाईंदी। इज़त ऐं ज़िल्लत जो मालिक मुंहिंजो रब आहे, ज़िंदगी ऐं मौत जो मालिक मुंहिंजो रब आहे, रिज़्क़ ऐं रोज़ी जो मालिक मुंहिंजो रब आहे। तंहिंजे करे महिरबानी करे कंहिंखां डिॼो न, ख़ौफ़ खायो त हुन वाहिदुल क़हार खां ख़ौफ़ खायो, जंहिंजे हथ में असांजी जान आहे, जंहिंजे हथ में असांजो माल आहे, जंहिंजे हथ में असांजी क़िस्मतूं आहिनि, जंहिंजे हथ में असांजी सिहत तंदुरुस्ती आहे, जंहिंजे हथ में असांजी दुनिया ऐं आख़िरत आहे। ॿिए माण्हुनि खां ख़ौफ़ खाइण छॾे ॾियो, मैदान ते अची वञो, ग़रीबनि मिस्किननि जी मदद करण जे लाइ मैदान ते अची वञो, उन्हनि माण्हुनि जी मदद करण जे लाइ मैदान में अची वञो जेके मदद जे लाइ वाझाइनि पिया, पर हुननि जो अल्लाह जी ज़ात असां खां तव्हां खां सभिनी खां पुछाणो कंदी क़यामत जे ॾींहुं त ही हेतिरी मुंहिंजी मखलूक तव्हांजे लाइ मदद जे इंतज़ार में वेठी हुई, तव्हां हुननि जी मदद छो न कई? अॼु केरु आहे मदद करण वारो? तव्हांजी मदद अॼु केरु कंदो जॾहिं तव्हां मुंहिंजे बंदनि जी मदद न कई? त उन वक़्तु पाण पंहिंजे रब खे कहिड़ो इहा शइ असां खां निकिरी वेंदी हली जेकॾहिं असां पंहिंजे रवैयनि में तब्दीली न आंदी, पंहिंजे रवैयनि में तब्दीली आणियो। हक़ जे लाइ उथणु सिखो, मज़लूमनि जे लाइ उथणु सिखो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़णु सिखो। इन जी तलक़ीन असांखे असांजे अल्लाह, असांजे हबीब, अल्लाह जे हबीब असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में संदसि आल कई आहे। करबला जे शहीदनि जॾहिं पंहिंजा सिर मुबारक उते कटराया, शहीद करायो, पंहिंजा सॼो खानवादो शहीद करायो, त उहो ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ण जी तालीम ॾिनी हुई असांखे। उहा तालीम असांखे न आहे विसारणी। सुभान अल्लाह। बेशक जेकॾहिं अॼु असीं उहा तालीम विसारे ज़ालिमनि जे अॻियां कंध झुकाईंदासीं त असीं क़यामत जे ॾींहुं हुसैनी लश्कर मंझि कोन हूंदासीं, असीं यज़ीदी लश्कर मंझि हूंदासीं। त केरु आहे जेको चाहे थो त असां हुसैनी लश्कर मंझि उथूं क़यामत जे ॾींहुं? हथ मथे खणी ॿुधाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। माशाअल्लाह हिते सभु जा सभु हुसैनी लश्कर में वञण वारा आहियो, त पोइ ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण सिखो, ख़ामोश न रहो, कंहिंखां डिॼो न। मूं पहिरीं बि चयो त कंहिंसां नाजाइज़ी न करियो, कंहिंसां ज़ुल्म न करियो। ज़ुल्म में कंहिंजा भाईवार न थियो, पर मज़लूम जे खे हक़ ॾियारण में सभु भाईवार थी विया। अल्लाह साईं तव्हांखे उन जो अजर ॿिन्ही जहाननि में अता फरमाईंदो। पंहिंजे इतिहाद खे मज़बूत करियो। जीलानी जमायत महिरबानी करे जंहिंजे कुंड कुर्छ मां आया आहियो, जिथे जिथे वेंदव इहो पैगाम खणी वञो त हाणे वक़्त जी तक़ाज़ा आहे, अॻे खां वधीक इहा तक़ाज़ा आहे त तव्हां पाण में ॿधी इतिहाद क़ाइमु करियो, दरगाह सां पंहिंजो रिश्तो मज़बूत करियो, पीरनि सां पंहिंजो रिश्तो मज़बूत करियो। तव्हां असां वटि अचो, असीं तव्हां वटि अचूं, अहिड़ियूं महफ़िलूं इंशाअल्लाह मज़ीद थींदियूं। इहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां पियो। अॼु कुझु ॾींहंनि में वरी तव्हांखे हिकिड़ी ॿी महफ़िल नज़र ईंदी, इंशाअल्लाह वरी उते तव्हां सां मुखातिब थींदासीं। अल्लाह जे हुकुम सां रब चाहियो त ईअं वरी थींदो, ऐं केतिरियूं थींदियूं उन जो को अंदाज़ो मूंखे नज़र फ़िलहाल कोन पियो अचे, छो जो एतिरा परवाना हींअर तयार आहिनि, उहे इन ई इंतज़ार में आहिनि त असांखे वक़्तु कॾहिं थो मिले इन जो। असीं इहा उमेद कोन आहियूं इहो वक़्तु ॾियण वारा, इहो वक़्तु त मुंहिंजो रब ॾींदो। जंहिं ॾींहुं मुंहिंजे अल्लाह खे मंज़ूर हूंदो, जिथे इहा महफ़िल थियणी हूंदी, इंशाअल्लाह उहा दोबारा थींदी ऐं जल्दी पाण उते वरी गॾु पासो।
त महिरबानी करे इन्हनि महफ़िलुनि खे ख़ाली न वञणु ॾियो। तव्हां हिते भाड़ा भरे पहुचो था, पंहिंजा ॿार बच्चा घर अकेला छॾे पहुचो था, अलाह जे आसरे पहुचो था। जॾहिं अचो था त पोइ जेके ॻाल्हियूं तव्हां सां करियूं था उहो यकीन करियो इन लाइ नथा करियूं त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन महफ़िल जो पूराओ करियूं। अलाह गवाह इहे ॻाल्हियूं इन लाइ करियूं था त अलाह साईं तव्हांजे दिलनि में नरमी पैदा करे, अलाह साईं तव्हांजे दिल में उहा गर्मी पैदा करे जंहिंसां तव्हां ग़रीब मिस्कीन जो साथ ॾेई सघो, दीन जी रस्सी खे मज़बूती सां पकड़े सघो, रूहानियत जे सिलसिले खे अॻिते वधाइण में मदद करे सघो। असांजी ऐं पंहिंजे हामी मुरीदनि जी तोड़े असांजी जमायत मुरीदनि जी या जेको बि सिलसिला आहिनि उन्हनि सभु सिलसिला हक़ जा आहिनि उन्हनि सभिनी जी तव्हां मदद करे सघो। इन्हनि रूहानी महफ़िलुनि में शरीक थियण सां इंसान खे इहो ई दर्स मिलंदो आहे त अमन रखो, मोहब्बत रखो, भाईचारो रखो, इंसानियत जो क़दुरु करियो। छो जो हिकिड़े इंसान जो क़तल पूरी इंसानियत जे क़तल करार ॾिनो वियो आहे। त इहो ईअं त कोन ॾिनो वियो आहे, उते मज़हब जी ॻाल्हि कोन आई, उते इंसानियत जी ॻाल्हि आई। मूं पहिरीं चयो थी सॼी मख़लूक मुंहिंजे रब जी ख़लक़ियल आहे, त जॾहिं उन जी ख़लक़ियल आहे त इंसान थी सभु इंसाननि जो ख़्यालु करियो। पाण खे त जानवरनि जो बि ख़्यालु करणु खपे, पर अफ़सोस आहे त हिन अहिड़े दौर में आहियूं जो इंसान खे इंसान जो ख़्यालु कोन्हे। त पहिरीं फ़र्ज़ अदा करियूं, पंहिंजे इंसाननि जो ख़्यालु करियूं ऐं उन सां गॾोगॾु पाण खे जानवरनि जो बि ख़्यालु करणु खपे। उहा बि मख़लूक पंहिंजे रब जी आहे। पखी पखियुनि जो ख़्यालु करणु खपे, उहा बि मख़लूक पंहिंजे रब जी आहे। वण टिण जो ख़्यालु करणु खपे, उहा बि मख़लूक पंहिंजे रब जी आहे। केतिरनि शयुनि जो ज़िक्र करे, एतिरियूं मख़लूकातनि जो आऊं सॼी राति वेठो नाला वठंदुसि, आऊं खुटी वेंदुसि, पर उन्हनि जो ज़िक्र कोन खुटंदो, छो जो इहो मुंहिंजे रब जो करम आहे। हू काइनात जो ख़लकींदड़ ज़ात आहे, हुन पंहिंजे हबीब जे सदके ही काइनात ख़लके, हुनमें एतिरियूं मख़लूकात पैदा कयूं। बेशक अशरफुल मख़लूकात जो दर्जो त इंसान खे मिलियो, छो जो असांजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़ाहिरी रूप मंझि इंसान जी शिकिल मंझि आयो, तंहिंजे करे इंसान खे अशरफुल मख़लूकात कोठियो वियो आहे। उहो पंहिंजे करे कोन्हे, पंहिंजे नबी सगोरे जे करे आहे जो उहो हिन बशरी रूप मंझि जान में आयो। इन जे करे पाण अशरफुल मख़लूकात आहियूं। पंहिंजी निस्बत ॾिसो, उम्मती आहियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ऐं मुरीद आहियो पीराने पीर जा, सभु तव्हां वटि भलियूं आहिनि। सुस्ती ख़तमु करियो, पंहिंजे पाण खे थोरो तब्दीली तरफ़ आणियो, ईअं तब्दील करियो जो दीन जी तरफ़ हलिया वञो, निमाज़ुनि जी तरफ़ हलिया वञो, क़ुर पाक जी तिलावत करण अमल करण जी तरफ़ हलिया वञो, दीन जी तालीमात ते अमल करण जी तरफ़ हलिया वञो, रूहानियत जे सिलसिले खे तक़वीत ॾियण जी तरफ़ हलिया वञो ऐं आपस में ॿधी इतिहाद जी तरफ़ हलिया वञो त जीअं जीलानी जमायत मज़बूत थिए। जॾहिं तव्हां जीलानी जमायत मज़बूत थींदव त तव्हांजी दरगाह मज़बूत थींदी। तव्हां असां पीरनि खे मज़बूत ॾिसणु चाहियो था या कमज़ोर ॾिसणु चाहियो था? दुनिया जे अॻियां मजबूर ॾिसणु चाहियो था, लाचार ॾिसणु चाहियो था, या दुनिया जे अॻियां गाठ ऊचो करे हलंदे ॾिसणु चाहियो था? छा ॾिसणु चाहियो था तव्हां? तव्हांजे दिलि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? गाठ ऊचो करे असांखे मज़बूत ॾिसणु चाहियो था त पोइ तव्हां मज़बूत थियो। जेकॾहिं तव्हां जमायत वारा मज़बूत थींदव त इंशाअल्लाह ताला असां मज़बूत थींदासीं। असां मज़बूत थींदासीं त पंहिंजी मज़बूती अल्हम्दुलिल्लाह एतिरी मज़बूती आहे जो मूं पहिरीं चयो त जिन इलाइक़नि में असां ऐं तव्हां मिलूं था उतूं वेहूं था, हिते ॿी का अहिड़ी ताक़त कोन्हे जेका तव्हांखे पोइते करे सघे। अलाह साईं तव्हांखे भला नसीब ॾिना आहिनि, बसि थोरी सुस्ती ऐं काहिली में रहिजी विया आहियो। असांखां बि सुस्तियूं ऐं काहिलियूं थियूं आहिनि। इंशाअल्लाह असीं बि उहे सुस्तियूं काहिलियूं दूर कंदासूं ऐं तव्हां बि असांजो साथ ॾींदव, उहे सुस्तियूं काहिलियूं दूर कंदव त इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं जीलानी जमायत पंहिंजे तरक़ी जो उरूज ॾिसंदो। ऐं वेठल ॿिया हाज़रीन महफ़िल ॿियनि जमायतुनि वारनि सां बि इहो वाइदो करियां थो त जंहिं ॾींहुं जीलानी जमायत इंशाअल्लाह ताला उरूज में हूंदी, उन ॾींहुं अवां सभु जा सभु उरूज में हूंदो। कंहिंखे बि असीं पोइते कोन धिकींदासीं, कंहिं बि जमायत खे असीं हेठि कोन कंदासीं, कंहिं बि मज़हब वारे खे असीं कोन लताड़ींदासीं, कंहिं बि पीर जे मुरीद खे असीं हेठां कोन कंदासीं। असां सभु जा सभु तव्हांखे इंशाअल्लाह ताला ईअं थी मिलंदासीं जीअं असीं तव्हांखे पंहिंजा बिल्कुलु पंहिंजी जीलानी जमायत सां थी मिलूं था। असां वटि को फ़र्क़ु कोन महसूसु थींदो। इंशाअल्लाह ताला जेको चऊं पिया अलाह गवाह त दिलि सां उनखे तस्लीम करियूं था। मूं पहिरीं चयो त मुंहिंजी गुफ़्तगू गैर रिवायती गुफ़्तगू आहे, हिकिड़ी कचहरी जी सूरत में आहे। बाबा जे हुकुम ते तव्हां सां ॻाल्हाइण लाइ वेठसि, परे खां अची वेठा आहियो। दिलि त कोन पई चए असां अञा दिलि चए थी ॻाल्हाईंदो वञा, पर आउं सोचां थो त इलाही ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हां सभिनी खे ॿुधण जी अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी। जेतिरे ध्यान सां, जेतिरे प्यार मोहबत सां तव्हां ॿुधो, अलाह साईं तव्हांखे हुनजो अजर अता फरमाए। जेके मूंखां ॻाल्हियूं अहिड़ियूं निकितियूं हुजनि जिन में तव्हांजे लाइ का भलाई न हुजे, ऐं पहिरीं चवंदो आहियां त दुआ करियां थो अलाह साईं उहे तव्हां खां भुलाए छॾे।
पर जेके ॻाल्हियूं तव्हांजी भलाई में मूं सुठियूं चयूं हुजनि, जेके मुंहिंजे रब खे क़बूल हुजनि, हुनजी बारगाह में मक़बूल हुजनि, अल्लाह साईं उन्हनि खे तव्हांजी दिलि ते नक्श फरमाए ऐं तव्हांखे हर उहो भलो अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिंजी अल्लाह जे नज़दीक अहमियत आहे ऐं अल्लाह जे नज़दीक जे अमल खे अल्लाह साईं मक़बूल फरमाए। सो इन ॻाल्हि ते इन्हनि चंद पंहिंजे अर्ज़ ते जेके कयमि तव्हां सां आऊं पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। इंशा अल्लाह ताला महफ़िल जो इख़्तिताम हमेशह वांगुरु सलात व सलाम सां कंदासीं। अल्लाह साईं सलात व सलाम जे वसीले तव्हांखे असांखे हिन महफ़िल जी तमामु बरकतूं नसीब फरमाए ऐं तव्हांजूं असांजूं जेके इल्तिजाऊं तमन्नाऊं खणी महफ़िल में आया आहियूं क़बूल फरमाए। जंहिंजे जंहिंजे दिलि में जेका जाइज़ दुआ हुजे अल्लाह जे हुज़ूर घुरे। आऊं तव्हांखे ख़ुसूसी अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे असां सभिनी जेके पीर साहिबान हिते आया आहिनि सभिनी जे हक़ में दुआ करियो। अल्लाह साईं असांजी मुश्किलातुनि खे दूर फरमाए, असांखे दीन इस्लाम तरफ़ मुकम्मल तौर राग़िब करे, असांखे ओड़ो बंदो बनाए जेको असांजे रब खे पसंदि हुजे ऐं तमामु जीरानी जमात जे लाइ दुआ करो, उनजे मरीज़नि जे लाइ घुरो, दरगाह जे लाइ घुरो, ख़ुसूसन मुंहिंजे वालिद साहब जी सेहतियाबी जे लाइ दुआ घुरंदो त आऊं तव्हांजो थोराईंदो रहंदुसि। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। वाखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जज़ाकुमुल्लाह खैरन, बड़ी मेहरबानी। सलात सलाम जे बशेर पढ़ंदासीं, उन खां पोइ दुआ थींदी। इंशाअल्लाह ताला वेही रही तमाम जमात हथ मिलाइण की को कोशिश न करे, स्टेज ते चढ़ण की को कोशिश न करे, इहा वॾी महिरबानी थींदी। साईं जिन जो हुकुम आहे तबियत तव्हां ॾिसो था, वधीक तंग न कजो, स्टेज ते चढ़ण की या हथ मिलाइण की को कोशिश न करे। اللهم صل على سيدنا وشفيعنا نبينا مولانا محمد وعلى اله وصحبه وبارك وسلم صلوا عليه ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار या इलाही रम फरमा मुस्तफा जे वास्ते करम कर या रब्बिल आलमीन खैर वरा जे वास्ते या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी इलाहुल आलमीन तुझे हबीब है तुझे रजा जे खातिर ये जगह महफिल सजाई वई है इनकी पंहिंजी बारगाह में कबूल हो मंजूर इलाहुल आलमीन इन महफिल में जेके मानू खाली झोलियों खणी आया तमाम जे खाली झोलन के रहमतन सा बरकतन सा भरे छे। तू मेहरबान रब है, करीम रब है। इन भलाई महफिल जे सदके सा मौलाए करीम महबूब करीम के सदके सा तमाम ते पंजो फजल है करम फरमा इलाहुल आलमीन तमाम बीमारन के सेहतियाबी अता फरमा खुसूसन जिन बीमारन के लाए चयो वियो आहे इन वक्त नाला याद न आहिनि एक शोरे साहब जे लाइ चयो पियो जो बीमार है अस्पताल खणी विया आहिनि बाकी जेके भी बीमारन तमाम बीमारन के लाए आसी हथड़ा खणी मुर्शिदन जे सामू दुआ था कयूं अल्लाह से तमाम बीमारन के सेहत तंदुरुस्ती अता फरमाए आमीन पंहिंजे हबीब जे सदके सां तमाम बीमारन के सेहतियाबी अता फरमाए खुसूसन असांजो मुर्शिद मुरब्बी पीर क़िबला ताज हुसैन शाह जिलानी उनके तबियत नासाज है उनके लिए खुसूसी दुआ करे अल्लाह से पंहिंजे मुर्शिद के शाद व आबाद रखे सेहत तंदुरुस्ती वाली जिंदगी अता फरमाए तमाम मुर्शिदन के लाए असांजी यही दुआ है या इलाहुल आलमीन असांजी मुर्शिदन के शाद व आबाद रख उन्हनि ते पंहिंजो फज़ल फरमा मुर्शिदन जे सदके तमाम जमात ते पंहिंजो फज़ल कर तमाम जमातन ते पंहिंजो फज़ल कर मेहरबान रब है करीम रब है गौसे आज़म जे वास्तो सा जो मौला करीम
इमाम आली मकाम है इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो वास्तो है मौला करीम बुजुर्गन जो वास्तो है इन मुर्शिदन जो वास्तो है असां इन खाली हथन के खाली झोलन के पंहिंजन रहमत सां भरे छॾ रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक सल्लु अलैहि सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन